समझना जा गाल के लफ्ज जे माना के भी कोन था ऐ वरी पंहिंजन बुजुर्गन के हिन लक़ब के खणी ऐ पंहिंजे बुजुर्गन जे मथा लिखण जे ला हमरा फेसबुक ते तैयार वेठा अबा फलाणो इमाम लारफी अबा तुझो बुजुर्ग तुझो मुर्शिद ठीक आ असा कुछ भी न चवंदासो छो त असा जे मुर्शिद असा के या तालीम ही निका न ॾिनी आ इस रोज़े वारे फरमायो आ जेको बे जे मुर्शिद जो ऐब थो कढे यानी इहो पंहिंजे मुर्शिद जो ऐब थो कढे बे जे मुर्शिद जो ऐब न कढ उन जी उन के बे इज्जत दे छो त अल्लाह जा जेके बि वली आहिनि सब हिक जिस्म ऐं जान सुभान अल्लाह असा के अदब जी तलकीना पर माजरत सा था चो तवा लक़ब ॾियण वारा त एड़ा वेठा हो जो अवा के लक़ब ॾियण जी खबर भी काने इन जी माना छा है खबर माना जी काने हमरा फेसबुक ते लिखी छरियो त बा फलाणो बुजुर्ग इमाम आरफी अबा इमाम आरफी ना त मुर्शिद रोदे धणी रहता सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह खबर आरिफ जी भी काने इमाम आरफी तो बहुत शे आरिफ जो इमाम खबर ना है अला घणा आरिफ ठायो जन जो इमाम ठायो रोदे दरी रहबर त हुआ मबूदा शरी में अचे तो हजरत पी से रोदे वाले रजी अल्लाह ताला के अर्ज कयो त किबला चवन था जेको आरिफ हुंदो अल्लाह जो आरिफ बंदो खुदा जी जेके मार्फत हासिल आ वो बरकाता नफिल पढ़े ऐ पूरी दुनिया अल्लाह जी इबादत करे पूरी दुनिया जे इबादत का आरिफ जे बिन रकातों जो सवाब मथे फकीर कयो सवाल इमाम आरिफी हजरत से रोदे दनी रजी अल्लाह ताला अन्हु फरमायो फकीर नफिल तवली गाला तो आरिफ जो बरकात नफिल ऐ जान जी सजे जान जी पूरी इबादत आरिफ जे बिन रकात जो सवाब मथे आ पाण फरमाए ता आरिफ बरकात पढ़दो वुजू कंदो तकबीर तहरीम चवंदो पहिरी रकात पढ़दो बी रकात पढ़दो उन जो बरकात त तमाम वडो सवाब जो रखंदो पर आरिफ जेको साह खणंदो आ माण्हू जॾहिं साह खणंदो आ हिक लम्हे में ॿाहिरि वेंदो आ ॿिए लम्हे में वरी वापसि ईंदो आ इस रोज़े वाला फरमाईंदा आरिफ जो हिकु सिर्फ़ साह खणणु सॼे जग जहान जे इबादत खां मथे सुभान अल्लाह जोरदार नाम लगायो जेके आरिफन जो इमाम चौथा जो सुभान अल्लाह फरमाता आरिफ को साह खड़े आरिफ जो हिकड़ो साह खड़न ऐ पूरी दुनिया अल्लाह जी इबादत करे सजे जग जहान जे इबादत खां आरिफ जे हिक साह जो मकाम थे बलहुदा शरीफ में एक मिसाल बयान थला एक शख्स वयो हज जे ला अरफात में पहुतो त हिन जे पहुचण खां पहिरियां नाई जो सिज लही सिज लथो त माना हाथ अरफात में हाज़िरी कान थी सघी हज लथो पहुतो तो थधो साह खयो थधो साह खई बियो बीठो जिया थधो साह कयो थई जी परे खां पंध करे आयुस पहुची कोन सघियुस सिज लही वयो हज के कोन रसी सघियुस जी मां सत हज कया या केतरा हज कया उन्हनि जो सवाब तोखे थो ॾियां सिर्फ़ इन थधे साह जो सवाब सुभान अल्लाह आशिक जो साह से साह जो सुभान अल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह बोले आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जो हिक साह जग जहान जी इबादत खां मथे एड़ो हिक न एड़ा लखे आरिफ उन्हनि जो इमाम हज़रत पीर साईं रूदे धणी रज़ी अल्लाह खबर हमरान के टुप काने मना जी खबर काने लग बजी पर हमरा तैयार वेठा देण जे ला मोटे गुरु मौली साहब किताब खणी आयो उन किताब लिखियो उन किताब में हिकड़े बुजुर्ग के लक़ब लिखियो ही माहताबे नुबुवत उन के ॾिसी मुंहिंजो हे छा लिखियो अथई जैसे लक़ब ॾींदा आहिनि बुजुर्गनि खे हुजने माना अचे थी माताब जी माना छाए नहीं छाए या भी खबर काने माताब जी माना है चंड माना जंहिंखे तो लिखियो आहे इहो नुबुवत जो चंड हे कम तक कात्यान खां बि टपी वियो ये जेको तो लक़ब लिखियो आहे दरवेश जे लाइ जंहिंजे लाइ लिखियो अथई तोखे ख़बर आहे किताब कोन पियो आहे जंहिंजे लाइ लिखियो अथई हे त बाबा कात्यान खां बि कम तो वधाए छॾियो तो नुबुवत जो माहताब बनायो आहे इन ये बुजुर्ग खे हालांकि असांजो थींदो आहे त मदीने वारे ते अल्लाह ताला नुबुवत में ख़त्म फरमाए सुभान अल्लाह क्या खबर कितने तारे खेले छुप गए हैं क्या खबर कितने तारे खेले छुप गए पर न डूबे न डूबा राम भी सबसे आला रान भी सबसे सुभान अल्लाह अल्लाह हुजूर पे नुबुवत खत्म फरमाई ही तो को लक़ब लिखो आ तो हुनन हमरान खां गाले चाले छडी या त किताब खे कर बंद या इन खे बेदरा है ऐ तोबा में वनी कर अजीब हाला किताब भी लिखी आयो मौलवी भी पाण खे सराय पर खबर ठुप कनेगा तमाम खल्क जेका फेसबुक ते वेठिया जंहिंखे तो वणे तंहिंखे ताड़ो लक़ब वेठा जा खबर आरिफ जे माना जी भी काने गाए इमाम लारफी लिखंदा असां जो ईमान आ असां जो अक़ीदो आ असां जी मोहब्बत आ असीं समझूं था त अहिड़नि आरिफनि जो जंहिंजो हिकु साह जग जहान जी इबादत खां मथे आ अहिड़नि लखनि आरिफनि जो इमाम दोरा सा सुभान अल्लाह जो हजरत रोदे वारो हुआ सैयद हसन शाह जिलानी सोई शरीफान खलीफो हो पीसे रोदे वारे रज़ी अल्लाह ताला नो जो दावत करे वठी वियो पीसे के पंहिंजे ऊठ जो सुभान अल्लाह जे मुर्शिद जो घर जे छाता खलीफे अर्ज कयो शाह साहब सैयद हसन शाह जिलानी ये माण्हू अची जमात अबो गद थिया पहुंचे पीसे जी ज़ियारत जे लागे रखियो जैसे जो मुखे इजाजत जो तमा ऐलान कया इसे फरमायो केड़ो ऐलान करे जिसे ऐलान यो कया जेके जन्नती थियणो आ अचे मुझे मुर्शिद जो दीदार करे जो दादा सुभान अल्लाह जेके जन्नत हलनो अचे मुझे मुर्शिद जो दीदार करे मुर्शिद हो जो सुभान अल्लाह और मुरीद भी बा कमाल आ जो सुभान अल्लाह इसे रुदियारे फरमाए शाह साहब हसन शाह यो पंहिंजे लाइ ऐलान कर जेके जन्नत हलनो आ हसन शाह जो दीदार करे दे मुरीदन जो यो मकाम रोते धनी रब रजे खुलाफा जो यो मकाम मुरीद
मुरीदन जो यो मकामा जो उन जे दीदार लड़वारा जन्नत हलंदा पीसे रोदे वारा फरमाइंदा शाह साहब यो पे जेला ऐलान कर हजरत बायजीद बिस्तामी भी एड़ी गाल कई हुई बलफुला शरीफ के दरुहा भी लिखला जेको बायजीद बिस्तामी जो दीदार कंदो जन्नत हलंदो जहन्नम कोन हलंदो हजरत महबूब सुभानी कुतुबे रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला ने फरमायो हो तूबा लिमन रानी और मर्रानी पण फरमाइंदा जे मुखे डिठो उनखे मुबारक आ वो जन्नत दिया जे मुझे दिसंद रखे डिठो सो भी जन्नत हलंदो सुभान अल्लाह हज़रत पीसे रोजे वारे का इजाजत न घुरी है पण फरमायो हसन शाह पंहिंजे लाइ इहो ऐलान कर त अचो जेको मुखे ॾिसे सो जन्नत हलंदो माना जॾहिं मुरीद जो इहो मक़ाम आहे ख़लीफ़े जो इहो मक़ाम आहे मुरीद जो इहो मक़ाम आहे त मुर्शिद रोज़े घणी रबड़ जो मक़ाम आहे ला इलाहा जिक्र में सुस्ती न कयो इसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला जो नबा या मुरीद थियण सिलसिले पाक में दाखिल थिया इसे जन फरमाया ताने के जिक्र सिखायो उस्तादी भी त खपे न हवाए के जमात के फरमायो जिक्र सिखायो जमात लगी उनके जिक्र सिखाना हिकड़ो जेको आजो माशाअल्लाह जोश जज्बे सां जिक्र करे यो वरी आहिस्ता आहिस्ता जमात पण में वही सुसु फुस गई तब शुरू कयो ही जेको ॾाढा तो जिक्र करे वाह जो जिक्र कंदो बाकी ही जेको आहिस्ता तो करे छल इहो जिक्र करे हाणे त करे तो को कंदो अलाए कोन कंदो हज़रत पीसे रोज़े नूरी रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि जे तफसीरे के पंहिंजे कदन मुबारकन सां ॿुधो पाण फरमाईंदा पो करे या न करे या त बाद जी ॻाल्हि आहे जेको हिन वक्त करे तो उन जो शाहिद मां बि आहियां एकड़ो फकीर हो वो पाण त वैसा हवारो मजबूत मुरीद हो पर उन जी वालिदा हुई अमड़ हुई उहा मुरीदानी कान पुट चवंदो हलो मुंहिंजे मुर्शिद जो दीदार कर मुरीद भी थी सुभान अल्लाह चवंदी न बाबा मां कान हलंदस छो जी मां हज़रत गौस सकलैन महबूब सुभानी जी मुरीदानी सुभान अल्लाह ठीक है महबूब सुभानी जी मुरीदानी आई आहे पर गौस सकलैन रज़ी अल्लाह ताला अन्हो के वक्त गुजरियो आ हली मुर्शिद मुझे जो दीदार कर ए बैत में कर जाहिर आ ओए में तो के कादरी सिलसिले गौस आजम जे में था उन जी वालदा जिंदगी न फकीर जो तो एक रात अमा सुती पे ही जो सुभान अल्लाह वदु मीनारा उन मीनार जे मथा एकड़ो मजबूत नूरानी सूरत वारो वेठो आ उन जे चौधारी सुफू लगियो पयो आहे वा फकीरानी वा फकीर जी अमर पूछे थी हे मीनार छा जो मथे जे को वेठो आ सो केर इन जे चौधारी जे के सुफू आन सो के जो मानो बुधायो जे के चौधारो सुफू दिसी थी ये हुजूर जे उम्मत जे आलमन जो हाफिजन जो वलियन जो आहे ऐ उन जाए उनके हज़रत गौस सकलैन माना महबूब सुभानी जो भी दीदार थो उन मीनार ते जेको मथे वेठो हुयो फकीर जे वालिदा जो ॾिठो उन जी सूरत हो बहु उहा ही जेका मुर्शिद रोज़े धणी रहबर जी सूरत हुई सुभान अल्लाह बाबा मां जो सुजाग थी काथे लखी जो सुभान अल्लाह उदी दो शिकार परारे लखी फकीरानी मुल्ता निकती न को हम न को तम सुबह सा सवेरे सा निकरी
मर्द बिको जे दरगाह दे पता फकीरानी पेजा पे जिए भी से रोज़े धड़ी रदी अल्लाह ताला नो जे सामो आई मुरीदानी थियण जी ख्वाहिश ॾेखारी इरादो ॾेखारी पाण उनखे फरमायो हूअ त कोन पे आई चाहतो को लगुई तॾहिं आई हिन खां पहिरियां त तूं बि अचण जे लाइ तयार कोन हुई यानी पीसे जन उनखे ख्वाब जे तरफ़ इशारो फरमायो राति ॾिठो हुई तॾहिं अॼु हली आई आहे सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हज़रत पीसे रोदे वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो बरकतूं अज़मतूं सनन सिलसिले जो दुनिया में भी आहिनि कब्र में भी हूंदियूं त इंशाअल्लाह आखिरत में भी हूंदियूं हिकिड़ो फ़कीर हो ज़िक्र फ़िक्र जी पाबंदी जे तो मां घटि कंदो हुयुसि जे तो हिक राति मां सुतो पियो हुयुसि सुतो पियो आहे निंड में मां ॾिसां थो त ॿ माण्हू हिकिड़ा आया बिन न जे मुखे पकड़े मुखे हा भैया माना दोज़ख जहन्नम दे छिकियो था वञा हिकिड़ो खूह हुआ उन खूह जे अंदर मुखे लेटाइन था ऊंधो करे खूह में उछलाइन पिया साम्हूं हज़रत पीसे रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु अची विया जदो ख्वाब में ॾिसां थो पाण फरमायो हिनखे आज़ाद कयो हिनखे छॾियो छो त ही मां मोहम्मद राशिद रोज़े धड़ीअ जो मुरीद सुभान अल्लाह हथ खणी उन्हनि मुंहिंजा मुंहं कढिया जदो मौन खां बाद में सुजाग थियुसि जदो 3 साल हाणे गुज़री विया न को मुंहिंजी नमाज़ क़ज़ा थींदी या न को क़ादरी सिलसिले वारो ज़िक्र क़ज़ा थींदो सुभान अल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो ज़िक्र मुबारक मलफूज़ा शरीफ में अचे थो से रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त हिकड़े बुज़ुर्ग खां सवाल थियो तवज्जो आहे धीरे ॾियारो सुभान अल्लाह चओ अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन खां सवाल थियो कहिड़ो से इंसान जे वजूद जे बण जे मथां शैतान ऐं नफ्स जे ख़्यालनि जी बारिश पई अचे कीअं उन मां जान छॾाइजे ज़ाहिर आहे शैतान ऐं नफ्स जॾहिं पंहिंजा ख़्याल थो जे विझे वसवसा थो विझे वजूद जे बण खे ख़राब थो करे विझे बुजुर्ग पीसे फरमाइंदा बुजुर्ग उनखे जवाब ॾिनो बा ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र थई उन जी वॾी ज़रब लॻाए अल्लाह जो ज़िक्र थींदो त न को शैतान वेझो ईंदो न को नफ्स वेझो थींदो सुभान अल्लाह तू न जॾहिं ज़िक्र कंदे त इहे जेके वजूद जे वण जे मथां जेके इहे वण पखी था अचनि शैतान ऐं नफ्स जे ख़्यालात वारा तुझे वण के गंदे करण जे लाइ अल्लाह जो ज़िक्र कंदे ये भजी वेंदा सुभान अल्लाह इसे फरमायो जवाब न बुजुर्ग जो सही है पर पाण फरमाइंदा त असां वटि इन जो ॿियो बि हिकिड़ो ॾस आहे कहिड़ो इसे रोज़े वारा फरमाइनि था घणी तूं या ठार हकलींदे घणा नफ्स शैतान जे ख़्यालनि वारा पखी उॾारींदे हिकड़न के भजाईंदे वरी ॿिया ख़्याल ईंदा उन्हनि खे भजाईंदे टियां ख़्याल ईंदा जेसी ताईं इहो वण वजूद जो बीठो आहे तेसी ताईं ॿिया नफ्स जा शैतान जा ख़्याल ईंदा तुंहिंजे वजूद जे वण खे कंदे करण जी कोशिश पिया कंदा पाण फरमाईंदा घणा भजाईंदे असां वटि उन जो हल इहो आहे इन वजूद जे वण खे वठ वण खे ई ख़तम करे छॾ न को वण हुंदो न को ते गंदा पखी ईंदा सुभान अल्लाह
वण कीअं ख़तम थींदो वण जो मतिलबु इहो त पाण खे वठी खणी मारे छॾे बंदूक खणे न पाण फरमाइनि था इन वण खे ख़तम करण जो मतिलबु इहो आहे पंहिंजे अन्ना खे ख़तम कर चओ सुभान अल्लाह तकब्बुर छॾ वॾाई छॾ अन्ना छॾ ज़िद छॾ हथ छॾ नफ़्स जूं जेके इहे सिफ़तूं बुरियूं आहिनि उन्हनि तां हथ खण अन्ना खे छॾणो माना पंहिंजे पाण खे फना करणु जॾहिं अन्ना तुंहिंजो अन्ना वारो वण ई कोन हूंदो त न को हूंदो वण न को ईंदो शैतान न को हूंदो नफ़्स तूं पाक रहंदे मलफूदा शरीफ में अचे थो हज़रत पीसे रोज़े ज़नी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सवाल कयो वियो कहिड़ो इन में तव्हां असांजे लाइ दर्स आहे सबक़ आहे ॿुधो सवाल इहो थियो त साईं फ़क़ीर मुरीद हुज़ूर में अचनि बि घणो था पर फैज़ ते एतिरा पिराइनि पुटा फैज़ को थोड़ा था पिराइनि इहो छो हज़रत पीसे रोज़े ज़नी रज़ी अल्लाह ताला ने फरमायो पाण फरमाइनि था जेकॾहिं अचो वञ सां फैज़ मिले हा अचण सां वञण सां खाली आयो वरी वियो वरी आयो वरी वियो वरी आयो वरी वियो बार बार अचण सां अगर कंहिंखे फैज़ मिले हा पाण फरमाइनि था कासिदन खे मिले हा जेके पैगाम खणी ईंदा आहिनि कासिद पैगाम खणी अचण वारा हर हर कंहिं न कंहिं जो पैगाम खणी ईंदा आहिनि जेकॾहिं खणी अच वञ रखण सां फैज़ मिले हा त पोइ हिननि कासिदन खे मिले हा पर जेकॾहिं तस्बीह जे खड़काइण सां विरदन ऐं वज़ीफ़नि सां फैज़ मिले हा त पोइ आम मौलवी मुल्लनि खे वञी मिले हा जो उन्हनि जी तस्बीह जे खड़काइण जी वठ सठ लॻी पई हूंदी आहे पाण फरमाईंदा खणी अच वञ सां फैज़ कोन मिलंदो आहे ऐं घणनि विरदनि वज़ीफ़नि तस्बीह ठकाइण सां विरद वज़ीफ़ा पढ़ंदो उहो त सवाब मिलंदो पर फैज़ माण्हूअ खे मिले उहो कोन मिलंदो क़िबला कहिड़ी शइ सां फैज़ मिलंदो हज़रत पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त फैज़ मिलंदो नफ़्स जे मुखालफ़त करण सां नफ़्स जी मुखालफ़त कर न नफ़्स जेको बुरे कम जो ख़्याल ॼाणाए माण्हू ने भॻो वञे नफ़्सानी ख़्वाहिशुनि जे पूरे करण जे पुठियां माण्हू हुजे इनखे फैज़ कोन मिलंदो फैज़ मिलंदो तॾहिं जॾहिं नफ़्स जी ख़्वाहिशुनि जी मुखालफ़त करे फ़क़ीर क़िबला नफ़्स जे ख़्वाहिशुनि जी मुखालफ़त भला कीअं थींदी एड़ो को नफ्स हुजे जैसा नफ्स कंट्रोल में हुजे ऐं नफ्स जे ख़्वाहिशुनि जी मुखालफ़त भी थे ऐं फैज़ याब भी थियो पाण फरमायो नफ्स जी मुखालफ़त हेॾे तवज्जो कयो सुभान अल्लाह नफ्स ते कंट्रोल न जो हूंदो जेको इहो यकीन रखंदो त मां जिथे बि हुजां मुंहिंजो मुर्शिद मूंसां गॾु हूंदो आहे जेको पंहिंजे मुर्शिद जे रूह खे पाण सां गॾु मञींदो उनजो ई नफ़्स कंट्रोल में रहंदो बाक़ी हाणे जेको चवे त मां आहियां हिकिड़े पासे रे मूंखे मुंहिंजो मुर्शिद ॾिसे कोन थो मां परे वेठो आहियां मुर्शिद मुंहिंजो परे वेठो आहे न मुंहिंजा अदा जेको पंहिंजे मुर्शिद खे पाण सां गॾु मञींदो गॾु सम्झंदो इसे फरमाइनि था उनजो ई नफ़्स कंट्रोल में रहंदो ऐं फैज़ बि उनखे ई मिलंदो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत पीसे रोज़े ज़नी रज़ी अल्लाह ताला अन्हु त जमात जे मथियां एतिरा मेहरबान हा सुभान अल्लाह
सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरे आवाज सां अजा जोर सां चओ सुभान अल्लाह एतरा मेहरबान हा जो पाण हिकड़े सफर ता मोटिया कलात जे सफर में हिकड़ी जाय ते रहा जमात के बुखार जे करे जमात कमजोर थी पई ज़ईफ थी पई फकीर आओ चए तो मां रात जो हुयो सुबह महाजो के शहर जे मस्जिद में सुतुस सुबह जो माने वापस अचा मुजो ॾिठो नदन पीसे रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला नो सफा बिल्कुल ज़ईफ ऐं कमजोर थी हिक रात में बुअद कयो के भला हिक रात में मां रात आवियोस अमा सेहतमंद हा ठीक हा हाणे आयो आया रात जा चंद कलाक गुजरी वया अमा बिल्कुल ज़ईफ थिया कमजोरी अची वया पाण फरमायो फकीर गालिया जमात के बुखार आयो हो जमात के तकलीफ थी हुई असा अल्लाह जे हुजूर में जे इया दुआ घुरू हा या अल्लाह जमात दी तकलीफ माफ फरमाए या त पंहिंजे जाइ ते थे हा पर असा इयो सोचो जमात के जेका तकलीफ वा असा सा बर्दाश्त कयो माना जमात जी तकलीफ असा से अचे जमात हमेशा खुश खुरम रहे सुभान अल्लाह पर भर में रात असा इया दुआ घुरी असा इयो सोचो त जमात के बुखार अची वयो आ जमात तकलीफ में आ इन जी तकलीफ असा पाण ते बर्दाश्त कयो था बस उन का बाद में जिस्म में ज़ौफ अची वयो कमजोरी अची वई असा का जमात जी जेका तकलीफ है सा बर्दाश्त कर सुभान अल्लाह जोरदार नारो लगायो तो खबर ये हलंदे हलंदे पीसे एकरे के हथ खा वरतो अद पीसे रोदे धड़ी रज़ी अल्लाह ताला ये हथ खा जो वरतो ये वठी जो अगते हल्या तो नाज़ कयो के भला हथ वरतो थव मुजो छद जो न जोरसा सुभान अल्लाह हथ जो मुजो वरतो मुजो हथ छद जो न पाण फरमायो छडण जे लाए मुजो हथ सा वरतो ही कोने जन जो हथ वरतो आ तो उनके मजबूत करे रखण जे ला वरतो आ उन जो हथ असा छडण जे ला कोन वरतो आ तमा हसा जो को हथ मुर्शिद जे हथ में ॾिनो आ हजरत रोज़े दली रबर जो फरमान आ त जन जो हथ असा वरतो आ छडण जे ला कोन वरतो आ उन जे हथ के मजबूत करे वरतो आ तने एकड़े मखदूम साहब के पीसे के खत लिखियो हो कि बिला मेहरबानी फरमाजो क़यामत जी भारत थव पाण फरमायो असा हिन दुनिया में ही हुजूर जे उम्मत के अकेलो कोन छडियो आ सुबाने क़यामत जो ॾींहुं थियण दे अल्लाह जरे असा के इजाजत दी तो पो ॾिस जा रसूलुल्लाह जे उम्मत जी खिदमत किए करे सभिनी के जन्नत में वठी था सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा हिता सजो किथा में सजो असा जो मुर्शिद भी बुधे तो असा जो मदीने वालो मीर भी सुभान अल्लाह वरे आवाज सुभान अल्लाह सुभान अल्लाह इसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आ तेरे साहिरी ये सिजो भरंदो आ त इन जी रोशनी पूरी ज़मीन जे मथा पवंदी आ का बि शइ उन जी रोशनी खां ॿाहिर कोन निकिरंदी आ त मुर्शिद जेको हक़ीक़त जो सिज आ माना जो सिज आ उहो बि जॾहिं उभरी ईंदो आ त उन जी नज़र पूरी जमात पंहिंजे मुरीद जे मथा हूंदी आ तने सैयदना गौसे आज़म में फरमायो वा इज्जत रब्बी पाण फरमाइंदा मुके पंहिंजे रब जे इज्जत जो कसम यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द वो सुबानी फरमाए तो मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीद जे मथा आहे जे आसमान ज़मीन जे मथा सुभान अल्लाह वरे आवाज सुभान अल्लाह जो इस रोज़े वाले फरमाए तो मुर्शिद जो को हकीकत जो सिजा मानवी सिजा जने उहो उभरी ईंदो आ त को बि मुरीद उन जे नज़र खां ॿाहिर कोन ईंदो आ सदड़ मुरीद जो कम हूंदो आ मदद मुर्शिद जो कम सुभान अल्लाह मुर्शिद जो बुधे तो मुर्शिद के विसरजे जो सुभान अल्लाह मदीने वारो बुधे तो रसूलुल्लाह के विसरजे मानू असा दे फतवाओं लगाईंदा उनन जे फतवाओं ते न लगो जेके असा दे फतवाओं लगाइन था न खुद उनन जा वंडा बि सदे करे विया
मुझे चूंकि पेरी हाजिरी हा तेजे करे मां लिकाए छुपाए गाल तो गया वधी कया जाहिर कोन तो गया मता भला तवा नाराज थी तो पर मां ता के बुधाया तो देवबंद जो पीर आ उन जो लालो आए हाजी इमदादुल्लाह बहादुर वकी जेदो जे के नबी से जो दीदार ना थी तो होजे मां उन के दस हो जा कपड़ा पाए भला खुशबू लगाए पाजो मुसले पे वे दुरूद सलाम शुरू करे रे केड़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह जेवे तो ये पढ़दो रहे एक दिन जरूर ईंदो या तो लगे सुजागे में दीदार थींदो या ख्वाब में मदीने वाले जो दीदार थींदो वो तहीं भी चवंदो हो जरा चेहरे से पर्दे को हटा दो या रसूल अल्लाह तुझे दीदार तुम अपना कराओ या रसूल अल्लाह अब वो सदे खुद असा छोरा सजो जो सुभान अल्लाह हाने मुझे क्या ये पंची अची या टाइम जो हाने में पूरो थे हाने ने लिखा सलाम बड़ी आवाज से सुभान अल्लाह जो नमाज सलाम बदे सिद्ध पढ़े दुआ खाए मुझे इजाजत को वना खुसूसी खिताब तो थींदो जोरदार नारो लगायो तमाम बुधाया चेने यार ने के मजो था ना सुभान अल्लाह जवाब मुहजा मोहम्मद मीर के सारे दे सलाम वो अब सदाई पंहिंजे घरन मां ॾींदा आहियूं अॼु रोज़े घड़ीअ जे नगरीअ मां सलाम गोर सां सुभान अल्लाह मुंहिंजा मोहम्मद मीर खे सारे दे सलाम सारे दे सलाम ओ पंडिया दा पैगाम मुझा मोहम्मद मीर के सारे तेज सलाम सुभान अल्लाह पैरो यारो सिद्दीक जेको हुयो मंझ गारा रफीका तह सादिक सिद्दीक इमाम के मुझा सारे नेज सलाम सुभान अल्लाह यारो उमर जय कंबायो कुफर तह आदिल उमर इमाम के मुझा सारे नेज सलाम जो यारो उस्मान जय जमाऊ कयो कुर्बान तह आलिम इल्म अलाम के मुझा सारे तेज सलाम चौथो यारो हैदर जय फतह करो हो खैबर जाहिद इमाम के मुझा सारे तेज सलाम सारे तेज सलाम ओ पंडिया दा पैगाम मुझा मोहम्मद मीर के सारे सुभान अल्लाह नारे विलायत दोरा सा सुभान अल्लाह
यार जिंदा सोबत बाकी प्रोग्राम हलदारा शाम रसबत जो गालियों हलद रदियो देखे फुटण वारियो ना है टाइम मुझो पूरो थियो तो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।